अवां जो मुस्तक़बिल वरी भी सिंध सां आहे। असां तव्हांखे पंहिंजो भाउ करण जे लाइ तयार न आहियूं, पर तव्हांखे धरती जो सौदो करण ऐं इहो तसवुर खां पैदा ई हुकुमरानी जे करे आया आहियूं त पोइ तव्हांखे ज़हननि मां इहा ॻाल्हि कढी छॾणु खपे। ऐं मुंहिंजी जुजल सिंध जा वारसो, आउं हिन क़ौमी ॾींहं ते क़ौमी मेड़ सां मुखातिब थींदे सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहियां थो त तव्हांखे चङी रीत मालूम आहे त 7 नवंबर 2009 ते तारीख़ी मौक़े ते ऐं यादगार ॾींहं ते सिंध जे तख़्तगाह कराची में गॾु थियल लखे सिंधियुनि जे अज़ीम शानदार आलीशान जलसे खे में सिंध जी आज़ादी जे लाइ तारीख़ी रेफरेंडम जी हैसियत रखंदड़ जलसे में असां अमेरिका, बरतानिया ऐं यूरोपी यूनियन ऐं ॿियनि आलमी इदारनि खे ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमनि खे समेत सॼी दुनिया जे बाज़मीर इंसाननि खे अपील कई हुई त उहे सिंधी क़ौम जे उन तारीख़ी रेफरेंडम जी अहमियत खे नज़र में रखंदे पाकिस्तान जे माली, इख़लाक़ी ऐं फ़ौजी इमदाद बंदि कनि।